हिसाब छा मुहर्रम जे महीने में शादी करण सही आहे? अजीब सवाल आहे। कंहिं कॾहिं इहो पुछियो आहे त साईं रमज़ान मुबारक में शादी करण सही आहे? कॾहिं इहो सवाल कंहिं न पुछियो आहे। कॾहिं तव्हां इहो सवाल पुछियो आहे त हज वारे महीने में शादी करण सही आहे या न? इहो सवाल सिर्फ़ु मुहर्रम जे लाइ छो थींदो आहे? छो त असांजे उर्फ़ में इहा ॻाल्हि मशहूरु आहे त 12 महीननि मंझां सिर्फ़ु हिकिड़ो महीनो ॾुख जो महीनो आहे, मुहर्रमुल हराम जो महीनो। छो त इन में हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थिया ऐं जंहिं महीने में हज़रत हुसैन साईं जो नानो सुहिणो मुहम्मद वफ़ात करे वियो आहे, छा उहो महीनो ॾुख जो न आहे? उहो त हिन खां वधीक ॾुख जो आहे। सॼी दुनिया जे लाइ खसारे जो ॾींहुं, नुक़सान जो ॾींहुं उहो हुयो जंहिं ॾींहं ते सुहिणो मुहम्मद दुनिया मां पर्दो फरमायो। सॼी इंसानियत जे लाइ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी घणा हुया? 1.25 लख सहाबी। ऐं ॾींहं घणा आहिनि? 360। 1.25 लख सहाबी जी जेकॾहिं शहादतूं ॾिसूं त मतिलबु हर ॾींहं ते को न को सहाबी त शहीद थियो हूंदो। पोइ सॼो साल शादी न कयो। बाक़ी जेकी असांजी उर्फ़ में शादी थींदी आहे, असांजे माहौल में जेकी शादी थींदी आहे, जंहिंमें दुहुल वग़ैरह, शरनायूं, नाच गानो हूंदो आहे, इहा शादी न मुहर्रम में जाइज़ आहे, न रमज़ान में जाइज़ आहे, न कंहिं ॿिए महीने में जाइज़ आहे, जंहिंमें शरीयत जे ख़िलाफ़ शयूं हुजनि। हे असांखे अजीब इन करे लॻे जॾहिं मौलवी चए थो न मुहर्रम में जाइज़ आहे त माण्हू इस्तग़फ़ार करनि था। मौलवी साहब मुहर्रम में शादी कीअं जाइज़? हर आम माण्हू खे बि अजीब लॻंदो। छो अजीब लॻे थो? छो त उन्हनि जे ज़हन में इहो आहे त शादी चइबो ई उनखे आहे जंहिंमें दुहुल लाज़मी हुजे। उहा त पोइ हर हिक खे अजीब लॻंदी। मुहर्रम में अजीब लॻंदो त ॾुख वारे महीने में तव्हां ढोल वॼायो था। शादी जेकॾहिं शरीयत जे मुताबिक़ आहे, सुन्नत जे मुताबिक़ आहे, त उहा शादी मुहर्रम में बि जाइज़ आहे, रमज़ानुल मुबारक में बि जाइज़ आहे। जेकॾहिं शादी शरीयत जे ख़िलाफ़ आहे त उहा न मुहर्रम में जाइज़ आहे, न कंहिं ॿिए महीने में जाइज़ आहे।